जी असां हिन वक़्तु चक शहर में मौजूदु आहियूं। चक शहर जो जेको ज़ोंग नेटवर्क आहे बिल्कुलु ई फेल थी वियो आहे, जंहिंजे करे जेके बि ज़ोंग इस्तेमालु कंदड़ आहिनि सभु माण्हू परेशान आहिनि। जंहिंजे करे हितां जे शहरनि सां बि ॻाल्हायूं था, हुननि जूं बि दाऊं आहिनि। इन जे ऑफिसरनि हिकिड़े सां बि ॻाल्हि थी आहे, उबदार सां। हुन चयो त जेको पंहिंजो तेल असां मोकिलियूं पिया ज़ोंग टावर ताईं, उहो टावर ताईं तेल कोन थो पहुचे, ऐं उतां जे जेके नंढा मुलाज़िम आहिनि उहे गुम था करनि तेल खे। उन खां पोइ वरी हिकिड़े ऑफिसर जो नंबर मिलियो शहरियार नाले सां, उन सां ॻाल्हि थी आहे, जेको चए थो त कल ठीक हो जाएगा, हफ़्ते के दिन इंशाल्लाह। सो उन्हनि सां बि ॻाल्हि थी आहे, पर हिन जो मसइलो इहो आहे जेको ज़ोंग जो, त काफ़ी माण्हू जेके हितां जा शहरी या इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे ज़ोंग जा पैकेज कराइनि था 100,000 रुपयनि जा, ऐं ज़ोंग जो जेको टावर आहे मुसलसल बंदि रहे थो, जंहिंजे करे उन्हनि जे पैकेज ज़ाया था थियनि, नुक़सान थो थिए। ऐं ज़ोंग कंपनीअ जो बि ख़ुदि नुक़सान थो थिए। उन्हनि जी जेकी ज़ोंग कंपनीअ जा माण्हू आहिनि उन्हनि खे नोटिस वठणु घुरिजे, ऐं हितां जे जेको टावर खे आहे बहाल करणु घुरिजे। जीअं बहाल थींदो टावर त उन खां पोइ उन्हनि जी बि कमाई थींदी, ऐं जेके हितां जा सार्फिन आहिनि उहे बि फ़ाइदो वठंदा। ऐं इन सां गॾु जेकी हिते शहर ग्राहक ॾाढा मोटी था वञनि। सो टावर जो ज़ोंग जो सॼो ॾींहुं बंदि लॻो पियो आहे। कस्टमर जेके बि अचनि था, बैलेंस को हले कोन थो। कंपनीअ जो लोड आहे, बैलेंस सां वेकिरो कयो, लेकिन थिए बि कोन थो। ऐं इहो टावर 24 कलाक बंदि लॻो पियो आहे। हिन जो कोई अहिड़ो टाइम थोरो टाइम हले थो, बाक़ी हले कोन थो। ग्राहक सॼा मोटी था वञनि। असांजो जेको बैलेंस पियो आहे उहो सॼो वेस्ट पियो आहे। न असांजो सेल थिए थो, न को असांजो इहो ई आहे टावर हले। असां कंपनी वारनि खे मेल करे चुका, उन्हनि खे चयो बि आहे, लेकिन कोई एक्शन न। चक शहर में नेटवर्क जो मसइलो आहे। ज़ोंग जा पैकेज कराए कराए थकिजी पिया आहियूं असां, जेको असां वटि माना ॾाढो आज़ार आहे। असां ज़ोंग टावर 2-3 साल थिया सां त पैकेज करे करे जेको साणा थी पिया आहियूं। ज़ोंग टावर त हले ई कोन थो। ख़ुदा को ज़ोंग टावर खे को आराम खे कोई ऐलान आहे त को ज़ोंग टावर हलायो त को मज़ो अचे, बाक़ी असांजा पैकेज हराम था थियनि। 1000 रुपया भरियूं था, 1000 रुपया ख़राब था थी वञनि। ज़ोंग सिम मुसलसल कुछ टाइम खां यकीनन मुंहिंजी परफॉर्मेंस में ॾाढी माना स्टेबिलिटी, काई बि स्टेबिलिटी न आहे। टावर 14-14, 15-15 कलाक बंदि थो रहे, जंहिं सबबु वापारियुनि जो बि घणो ई मसइलो थिए थो। को सप्लाई वारो बुकिंग ते अचे थो, हुन नंबर नथो लॻे, मसइलो थी वियो आहे ॾाढो ज़ोंग वारो। असां ज़ोंग जे आला ऑफिसरनि खां घुर था कयूं त जल्द खां जल्द हिन टावर जे लाइ क़दम खयो वञे।